शाहपुर चाकर जयगुण सियासी समाजी शख्सियत खास के लिए तहाज जे मरकज़ी अगवान मरहूम उस्ताद गुलाम रसूल खास के लिए जी रूह के असाल सवाब पहुँचण लाइ ह्यूमन राइट्स यूथ ऑर्गेनाइजेशन पारां टाउन कमेटी शाहपुर चाकर में अखियुनि जी मुफ़्त कैंप लगाई वई, जंहिंमें मशहूर अखियुनि जे डॉक्टर सिकंदर अज़ीम मिर्ज़ा, डॉक्टर वक़ार अली ज़रदारी, डॉक्टर गुलामाबाद खास के लिए मरीज़नि खे मुफ़्त तपासियूं ऐं दवाऊं ॾिनियूं। इन मौक़े ते इंतज़ामिया धरती टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। जेको आहे ह्यूमन राइट्स तरफ़ां जेको ही प्रोग्राम रखियो वियो आहे, हीउ तमामु बहितर हलियो आहे। 200 खां मथे OPD थी आहे ऐं काफ़ी जेको आहे सो बेसहारनि खे तमामु सहारो मिलियो आहे। जिन जूं नज़रूं घटि हुयूं माशाअल्लाह उन्हनि खे नज़र में तेज़ी ईंदी, उन्हनि खे मेडिसन मुफ़्त ॾिनी वई आहे ऐं उन्हनि जा ऑपरेशन बि जेको आहे सो मुफ़्त कया वञनि था। ऐं ह्यूमन राइट्स जे जेके मेंबर ऐं उहिदेदार आहिनि, मां हिननि खे जस चवां थो ऐं हिननि जी जेका महिनत अफ़ज़ाई आहे तमामु वधि मां वधि हिननि पंहिंजी जाखोड़ कई आहे। ॾींहुं राति महिनत करे ग़रीब आवाम ऐं हॾ ॾुखी जो हिननि सहारो वरितो आहे। ह्यूमन राइट्स यूथ वारनि जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजो ही ताउन कयो। हीअ असांजी शाहपुर चाकर में ॿी कैंप आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांजा अॻिते बि पुरमन जेके शाहपुर चाकर खां परदाई में जेके ॻोठ आहिनि उते बि इंशाअल्लाह ताला असां कैंपूं अहिड़ियूं लॻाईंदासूं। हिते बाक़ाइदे डॉक्टर भलो आयल आहे, असांजो त को बि शिकायत कोन्हे, हिते सही नमूने सां चेक कयो पियो वञे ऐं हिते का बि सिफ़ारत का संगत न पई हले। बाक़ाइदे टोकन जंहिंजो हिसाब सां वञे पियो उनखे डॉक्टर ॿाहिरि कढे पियो ऐं बहितरीन तरीक़े सां इलाज ऐं सही तरह टेस्ट थी पियो वञे। जा पेशेंट आहिनि उन्हनि में अवेयरनेस न आहे, तो इन ते कंहिंजो मोतियो फाटी चुको आहे या कुझु पेशेंट आहिनि गिलाकोमा जा आहिनि, कारे पाणी जा अखियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। इन करे ह्यूमन राइट्स सुठो कमु कयो आहे ऐं इन लाइ असां पंहिंजो जेको इदारो आहे एयरवो आई सेंटर काज़ियन मोड़ ते असां नओं खोलियो आहे। तक़रीबन 3 साल थी विया आहिनि। हाणे जेके असां वटि जेके ट्रीटमेंट ते ट्रीटमेंट उन्हनि खे ॾियूं पिया, बाक़ी जेके सर्जरीज़ वारा आहिनि या ॿियो को मसइलो आहे त उन्हनि खे पंहिंजे इदारे ॾांहुं घुराए उन्हनि खे असां वधीक उन्हनि खे ट्रीट कंदासीं। शुक्रगुज़ार आहियूं धरती वारनि जा जेके असांखे कवरेज ॾेई रहिया आहिनि। ॿियो असां पहिरीं बि कुझु टाइम पहिरीं कैंप लॻाई हुई जेका फ्री मेडिकल कैंप, हीअ असां वरी अखियुनि जी कैंप लॻाई आहे, तंहिंमें 300 खां वधीक माण्हू अची जे पंहिंजो अखियुनि जो चेकअप वग़ैरह करायो आहे। इन कैंप में असां ऑपरेशन ताणी फ्री पिया करायूं। दोस्तो ही जेके ख़िदमतूं आहिनि न, ये हर माण्हू अल्लाह रज़ा ख़ातिर करे थो। असां बि जेके कैंप हिते अखियुनि वारी जो अॼु कैंप लॻाराई आहे, दोस्त असांजा गॾु आहिनि, इहे अल्लाह जे रज़ा ख़ातिर आहिनि। आई कैंप जेको लॻायो वियो आहे जंहिंमें नवाब शाह मां डॉक्टर सिकंदर मिर्ज़ा ख़ुशूसी तौर ते पंहिंजे टीम समेत हिते शिरकत कई आहे ऐं तव्हां ॾिसो पिया त 200 खां मथे OPD थी चुकी आहे अखियुनि जी। हिन खां अॻु में बि जर्नल जेके आहिनि से हिते मेडिकल जूं कैंपूं लॻियूं आहिनि। इंसानी हुकूक ऐं शाहपुर चाकर जा जेके नौजवान आहिनि गॾिजी असां सभिनी महिनत करे ही मुसलसल जेका बि भलाई वारी कमु आहे, इंसान जी ख़िदमत आहे, उन तहत ही कमु थिए पियो। अदी अफशां मेमून जेका आहे उहा बि आई आहे, लेडीज़ विंग जी जेका नवाब शाह जी प्रेसिडेंट आहे। जी अदा अॼु जेका आई कैंप लॻाई वियो आहे फ्री मेडिकल कैंप शाहपुर चाकर में ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन डिवीज़न ऐं डिस्ट्रिक्ट सांगड़ जी तरफ़ां, हिनमें बाख जो ऐं ह्यूमन राइट्स जो ऐं शाहपुर चाकर वारनि जो सभिनी जो वॾो तावन ऐं सभिनी जेका अवसर सां असां थोराईंदा आहियूं जेको तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त में असांखे टाइम ॾिनो। इहा जेको अॼु जी कैंप आहे इहा ह्यूमन राइट्स यूथ ऑर्गेनाइजेशन जे प्लेटफॉर्म सां लॻाई वई आहे ऐं हमारे साम्हूं जेको इहो क्राउड आहे या जेको माण्हुनि जी ख़िदमत लाइ या असां जेको कमु कयूं पिया, इन में वॾो दोस्तनि जो साथ आहे, जंहिंमें असांजे जेको आहे जावेद इक़बाल आहे या पंहिंजे सदर जेको आहे इख़लाक़ हुसैन टालपुर आहे, असद भाई आहिनि, ॿिया दोस्त आहिनि, असलम महबूब भुट्टो साहिबु आहिनि। सो इहा जेको कैंप आहे इहो ग़रीबनि लाइ मुफ़्त कैंप लॻाई आहे। इंशाअल्लाह इन खां अॻिते बि असीं अहिड़ियूं कई कैंपूं लॻाईंदासीं ऐं इंशाअल्लाह लॻाईंदा रहंदासीं। ऐं हींअर असां छो जो ह्यूमन राइट्स ऐं बाख में इज्तमाही कमु पिया कयूं ऐं ॿी मां चवंदसि मां छो जो रिप्रेज़ेंट कयां थी पाकिस्तान पीपल्स पार्टीअ खे, त उन जे प्लेटफॉर्म तां बि जेको आहे असांखे ॾाढी ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेल्प मिलंदी आहे। ऐं मां डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहियां शहीद बेनज़ीराबाद। अदी फरियाल ऐं अदी अज़रा साहिबा जूं वॾियूं काविशूं हूंदियूं आहिनि त बाबा इहे कमु सोशल जेको आहे वेलफेयर ऑफ द सोसाइटी इहे तव्हांखे ई कमु करणा आहिनि ऐं उन जे हिसाब सां असांजी हेल्प बि कंदियूं आहिनि। ऐं असां चाहींदा आहियूं त छो जो इस्लाम में इहा आहे त बाबा निमाज़ूं त पढ़ो पर सदका जेके हुकूकुल बाद आहिनि उन्हनि खे पहिरीं तव्हां पूरो कयो, त असां उन्हनि ते अमल कंदा आहियूं। ऐं हींअर हिते जेके असां आया आहियूं तव्हांजी कैंप में,
त ज़बरदस्त असां ॾिठो हिते तव्हां जेकी आई कैंप हई आहे ऐं जेको आहे मिर्ज़ा मंज़ूर साहब वारनि जी त हूअं ई शुरू खां ई असां नंढा हूंदा हुआसीं, बाबा वारा बि हूंदा तॾहिं हुननि जूं अचीवमेंट्स आहिनि। ऐं हिते हींअर जेको आहे असांजे डॉक्टर साहब वेठा आहिनि मिर्ज़ा साहब, उहे हिन महिल जो मां ॻाल्हायोमानि त उन्हनि चयो त भई असां 200 पेशेंट्स हिन महिल ताणी ॾिठा आहिनि। ऐं मुंहिंजे त ॾिसो त हीउ केॾो वॾो कमु आहे जेकी ह्यूमन राइट्स सांगड़ जी ऑर्गेनाइज़ेशन जंहिंमें असांजो जेको आहे असद भाई ऐं उन्हनि ॿिया जेकी बि उन टीम जा आहिनि उहे एतिरो वॾो कमु कयो अथनि। ऐं इन जो अजर जेको आहे अलाह साईं ॾींदो आहे। ऐं तव्हां माण्हुनि जो दिलि खटियो न, इन खां वधीक छा खपे ॿियो। जीअं मां डॉक्टरनि ऐं मरीज़नि जा वीचार ॿुधा, उनजो इहो ई चवणो हो त अहिड़ियूं कैंपूं लॻंदियूं रहनि, इन्हनि सां असां ग़रीबनि जो मुफ़्त इलाजु थींदो आहे। कैमरामैन आलम जुरण सां गॾु आशिक़ जुरण, धरती न्यूज़, शाहपुर चाकर।